अस्सलाम वालेकुम नाज़रीन, महरान टीवी न्यूज़ में वाक़े भलीकार मां है फराशा। सबका पहिरियां हिकु नज़र हेडलाइन ते। ईरान ऐं अमेरिका विच में ॿीहर छिकताण। ईरान जा उर्दन में अमरीकी अॾनि मथां बैलिस्टिक मीज़ाइलनि सां हमला। पासदारनि इनकलाब चयो आहे त हुर्मुज़ में 3 ऑयल टैंकरनि खे निशानो बणाए रोकियो वियो। अमरीकी फ़ौज पारां उर्दन में फायर कयल ईरानी मीज़ाइल तबाह करण जी दावा। अमरीकी ऐं सऊदी फ़ौज पारां इराक़ी वेढ़ाकनि मथां हमला। कार्रवाई सऊदी अरब जे तेल ज़ख़ीरनि मथां ड्रोन हमलनि जो जवाब करार। ईरान जे हिमायती ग्रुप हशदुल शौबी जो चवणु आहे त सॼे इराक़ में हेडक्वार्टरनि मथां हमला कया विया। केतिरा ई माण्हू मारिजी विया आहिनि। ईरान जे नायब परॾेही वज़ीर काज़िम ग़रीब आबादी चयो आहे त ओमान खे हुर्मुज़ खोलण लाइ आर्ज़ी इंतज़ाम जी तजवीज़ ॾिनी आहे, जंहिं तहत सामूंडी ट्रैफ़िक ईरानी पाणियुनि मां गुज़रंदी। ॿिए तरफ़ जो कुझु हिसो ईरानी हदुनि में हूंदो। काज़िम ग़रीब आबादी जो चवणु आहे त इमरान जे बराबरि ट्रांज़िट रूट्स जी तजवीज़ रद्द करे छॾी आहे। जेकॾहिं अमान ईरान जी तजवीज़ रद्द कई त हुर्मुज़ बंदि रहंदो। हुर्मुज़ में ॾाखिणियो रस्तो इस्लामाबाद मफ़ाहमती याददाश्त जी भनकड़ी आहे। शाहरनि जे सरताज हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जो 383 उर्स शुरू। गवर्नर सिंध निहाल हाशमी मज़ार ते चादर चाढ़ी तक़रीबुनि जो इफ़्तिताह कयो। सिंध जे कुंड कुर्छ मां लखें पांधीअड़ा भिट शाह पहुची विया। अॼु सुघड़ कचहरी, घोड़नि जी ड्रोड़ ऐं मल जा मुक़ाबला थींदा। सिक्योरिटीअ जा सख़्त इंतज़ाम।